अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधामी रामू जे तरफ़ां नमस्कार हुजे दुआ हुजे कि साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशि न भरियो गुज़रंदो हुजे गर्मी सर्दीअ में अव्हां पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवां हुजो अव्हां पंहिंजी किर्त में अॻियां अॻु भरा हुजो अव्हां पंहिंजी कैफ़ियत में चाक हुजो अव्हां जूं कैफ़ियतूं बहाल हुजनि अव्हां जी कैफ़ियतूं उन पासे हुजनि जॾहिं आम माण्हूअ जी भलाईअ जो गस हुजे उन जे लाइ अव्हां जूं कैफ़ियतूं दुआगूं हुजनि कैफ़ियत तरह थींदी हुजे जॾहिं माण्हू हिकिड़ी सोच अहिड़ी रखे हिकिड़ी अहिड़ी रुहानी रम्ज़ रखे हिकिड़ी अहिड़ी सुठी सोच रखे जंहिंसां पोइ कैफ़ियत बि माण्हूअ जी कमाल रहे न त माण्हू जी कैफ़ियत बि बिगड़ी पई हुजे पोइ उहे माण्हू कंहिं लम्हे कहिड़ा कंहिं लम्हे कहिड़ा पर जिन जूं कैफ़ियतूं कमाल हुजनि उहे माण्हू हमेशह हिकु जहिड़ा हुजनि उन्हनि माण्हुनि जो जीअण बि कमाल हुजे उन्हनि माण्हुनि जो उथणु वेहण बि कमाल हुजे उन्हनि माण्हुनि जी ॾाहप बि कमाल हुजे उहे सभिनी कमनि में अॻियां भरिया हुजनि पर जीअं हींअर गर्मी हुजे त कुझु माण्हू जेके हुजनि न गर्मीअ वांगुरु हुजनि थोरो घणो तओ अचे त माण्हू ॿी ॿोली ॻाल्हाईंदा हुजनि पर ततीअ थधीअ माण्हूअ जी जेका मोहबत हुजे माण्हू जी तबियत हुजे उहा हिकु भरी हुजे हिकु जहिड़ी हुजे ज़माने में अव्हां उन भरे अॻु भरा रहंदा हुजो तॾहिं वञी थींदो हुजे सो हिकिड़ा हारी अॻु भरा हुजनि उहे गर्मी सर्दीअ में उहे हलंदा हुजनि मज़दूर जी तबियत कमाल हुजे जेको गर्मी सर्दीअ में हले उहो जी करे पंहिंजी मज़दूरी करे पंहिंजो ॾींहुं पास कंदो हुजे पोइ शाम जो पंहिंजे बचनि जे लाइ जेका दाल मानी हुजे उहा करे वठंदो हुजे वरी महिनत मज़दूर जेको हुजे पोइ उहे ॾिसंदा हुजो त वरी लारियुनि जा सफ़र ॾिसंदा हुजो डिलेवर जेके हुजनि उहे तमामु घणो जेके गाॾीअ खे देरि कनि के चवंदा हुजनि जेके पोइते माण्हू इंतज़ार में वेठा हुजनि त उहो खपा थी पए पोइ गाॾीअ खे कमल उहो ॾुखियो करे हुजो जेके सफ़र करण वारा हुजनि त माण्हू खे किथे न किथे जॾहिं ज़िमेवारी हुजे या का ॻाल्हि हुजे न उनजो ज़हन माण्हू इन तरफ़ जो हुजे अहिड़ो थधो ज़हन हुजे हर कम में हुनखे अॻु भरो करे खणी हलण वारो हुजे तॾहिं वञी थींदो हुजे पर हिकिड़ा बालक जेके मोकल ते हुजनि जेके घर में वेठा हुजनि उहे मोकलूं गुज़ारींदा हुजनि उन्हनि खे भलीकार हुजे उन्हनि उस्तादनि खे बि भलीकार हुजे जेके हीअ मोकलुनि खे सुहिणे नमूने गुज़ारींदा हुजनि गर्मीअ में गुज़ारींदा हुजनि हीअ जेके ॾींहं हुजनि इन्हनि खे बि उन आधार पंहिंजे रुहानी रमज़ा तौरु गुज़ारींदा हुजनि पर मुल्की हालतूं दुनिया लेवल ते जेके हालतूं हुजनि अव्हां उन खां बि वाक़ुफ़ु हुजो पर कल्ह सोचियो हुजेसि त कुझु न कुझु को तेल पाणी लहंदो हुजे सो इहा ॻाल्हि बि ॾेई चवंदा हुजनि ख़ुशी ॾेई हीअं वापसि करे विया हुजनि सो हुकूमत बि सोचींदी हुजे त इहो तेल खे सस्तो करूं पर फ़ैसिले जो अलाए छा थियो हुजे ॻाल्हि बीठी हुजे फ़ैसिले ते चवंदा आहिनि फ़ैसिला अहिड़ा कदा हुजनि जो ॿियनि खे माण्हू खे फ़ाइदो थींदो हुजे फ़ैसिलो करे माण्हू जान छॾाए पर हिकिड़ो फ़ैसिलो अहिड़ो हुजे जहिड़ो ढिंगरी में फाथो पियो हुजे हेॾां छॾा त हेॾे पासे हेॾां छॾा त हेॾे फासी वञे सो हाणे फ़ैसिला बि अहिड़ा ई थींदा हुजनि पोइ हिते ॾिसूं या दुनिया में ॾिसूं फ़ैसिला ई हुजनि कॾहिं बि माण्हू जी हुन मां जान न सुठी सघे सो अव्हां पंहिंजी तालीम ते तवजह ॾींदा हुजो पंहिंजे हुनर ॾांहुं तवजह ॾींदा हुजो नंढनि जी तरबियत सुहिणी कंदा हुजो वॾा बि जेके हुजनि उहे पंहिंजी तरबियत छा पंहिंजे सहुर खां कमु वठंदा हुजनि हाणे दुनिया जो उहो माहौल कोन रहियो हुजे अॻे माण्हू चवंदा हुआ चारि माण्हू जुआ भाउ भेण हिकिड़े चुल्ह ते गुज़ारो थी वञे हाणे चुल्ह ते बि चारि ॼणा न वेही सघंदा हुजनि माना हिकिड़े घर में न रही सघंदा हुजनि पोइ कंहिंजो ज़हन कहिड़ो कंहिंजो वाह कहिड़ो कंहिंजी सोच कहिड़े हीअ जेका इहा अची वई हुजे या मोबिलियल हाणे सभु को पंहिंजी सोच में हुजे पोइ सॼो ॾींहुं किट 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 इन ते दुनिया जे माण्हुनि गौर कयो हुजे जापान जे माण्हुनि वधि खां वधि गौर कयो हुजे त इहो बालकनि खे इहा मोबिलियल वधि खां वधि न ॾींदा हुजो उन्हनि जो ख़्यालु रखंदा हुजो उन्हनि खे इन मोबिलियल खां बचाईंदा हुजो त रुगो बालक जो इन मोबिलियल में ज़हन हुजे पोइ अव्हांरी तरबियत हुन खां विसरी वञे पोइ हू तालीम ते जे दिलि चवेसि त करे जे न दिलि चवेसि त चवंदो हुजे मोबाइल में रिधो वेठो हुजां
सो इन करे भाउ इहो ख़्यालु रखंदा हुजो तरबियत जो बालकनि खे मोबाइल ते घणो न हैराईंदा हुजो। हिकिड़ा त वरी वालदेन अहिड़ा हुजनि मोबाइल बालक खे ॾियो पोइ पाण पंहिंजे सुर पोइ असांजूं अजूं भेनरूं हुजनि बालक जे हथ में मोबाइल पाण ड्रामो फिल्म जेको घर जो कमु को फोन ते ॻाल्हाइण में उन में हुजनि पोइ बालक पंहिंजी सोच वारो। सो हाणे बालक खे बि ॿिली संभालणो पवंदो हुजे ईअं वॾनि खे बि संभालणो पवंदो हुजे नंढनि खे बि संभालणो पवंदो हुजे तॾहिं वञी कोई सिस्टम हले। पर असां वारो सिस्टम हीउ ॾिसो सालनि खां हलंदा अचूं हीरा मुरा धामा सां गॾु हुजनि ॻाल्हि असां बि अञा इहा ई करूं कि पाण खे कीअं बहितर करिणो हुजे पाण जी ज़िंदगी खे कीअं बहितर करिणो हुजे। छो असां वटि हाल अहिड़ा ई हुजनि ॾींहं ब ॾींहं असां जो त को बहिराणियूं को ॻोठनि में को तालीम को सहूर को शहर में को अहिड़ियूं ॻाल्हियूं अथनि हिते सभु को ईअं हुजे त बा कमु लथो रखणु विसरो। हाणे दुनिया इन ते बीठी हुजे कमु पवे त कल्ह पवे इहा त अॻे जी ॻाल्हि हुजे पर हाणे बि इहो ई सिस्टम हलंदो हुजे। पोइ भाईचारो किथे हुजे इहे मोहबतूं किथे हुजनि इहे ॻाल्हियूं किथे हुजनि हिक ॿिए खे उत्साह ॾियणु किथे हुजे हिक ॿिए खे वधाए करे हिक ॿिए खे खिलण में मोहबत में खणी हलण वारी ॻाल्हि किथे हुजे। इहो हुजे ॿहिराड़ियुनि में अॻे मोहबतूं प्यार शहर जा माण्हू। पर हाणे इहा मोबाइल ॿाहिरि बि अची वई हुजे ॿहिराड़ीअ में बि उते बि बालक इहो सॼो ॾींहुं मोबाइल जे चकर में हुजनि। अॻे रांदि रूंद खेॾंदा हुजनि पढ़ंदा हुजनि वरी इहो वॾड़ा बि हुननि खे पढ़ाईंदा हुजनि जे वरी उस्ताद जेको हुजे पाणे जो उहो बि हुननि खां पुछे। पोइ वरी गर्मी सर्दीअ में हींअर बालक तमामु घणो वञनि किथे या त मोबाइल ते या वाह त किथे विझणु पोइ रोज़ु ॾिसो त नुक़सानु थींदो हुजे अॼु 2 ॿार ॿुॾी हुजनि अॼु 4 ॿार ॿुॾी हुजनि अॼु 2 वॾा ॿुॾी हुजनि। सो हाणे एतिरो बि पंहिंजो बाबा ख़्यालु कंदा हुजो त ॾाहे कंहिं चयो हुजे ऐं वरी वरी इन करे चवंदो हुजां त असांजा माण्हू कॾहिं पोइ कंहिं प्रोग्राम ॾिठो कंहिं कोन ॾिठो कॾहिं इहा का ॻाल्हि ॿुधी न ॿुधी चवंदा हुजनि भाउ तव्हां केतिरा बि किताब पढ़ो पर तरी न सघंदा हुजो तरणु सिखण खां बिना न ईंदो हुजे। ज़िंदगी बि ईअं हुजे ज़िंदगी में हलंदा हुजो तव्हांखे ख़बर पवंदी हुजे त ज़िंदगी हुजे छा। बाक़ी हाणे ईअं घर में फार्म कुकड़ वांगुरु ज़िंदगी गुज़ारो चओ त सभु कुझु अची वियो हुजे ईअं त ज़िंदगी में थी न सघंदो हुजे। सो माण्हू ॿिए खे ॾिसी ईअं तरण जी कोशिशि करे पोइ ॿार ॿुॾी वेंदो वॾो ॿुॾो वञे इन करे। सो बाबा ॿिए खे ॾिसी ओड़ा न थींदा हुजो पंहिंजी सोच पंहिंजे अकुलार पंहिंजे तालीमार ज़िंदगीअ में क़दम खणंदा हुजो सोचे सम्झी करे क़दम खणंदा हुजो त उहो बहितरु थींदो हुजे न त पोइ नुक़सानु ई थींदो हुजे। सो बालक इहे मोकलूं घारींदा हुजनि ईअं गॾो गॾु पंहिंजी तालीम जो बि ख़्यालु कंदा हुजो। हारी नारी ॿाहिरि जेके हुजनि उहे पाणी काण बि परेशान हुजनि किथे मींहं बि पवनि किथे त अञा असां वटि दरिया बासा जा इहे किनारा जेके हुजनि उहे सुखा पिया हुजनि दरिया बासा खे ॾिसी करे असांखे बि तकलीफ़ थींदी हुजे त दरिया बासा में हमेशह मौज हुजे त को सिंध ख़ुशहाल हुजे सरसब्ज़ हुजे सावक वारी हुजे जंहिंमें अनाज थींदा हुजनि भाॼियूं थींदियूं हुजनि वण टिण ॿूटा कलाऊं ॾिसां त किथे सभिल सां गॾो गॾु ॿूटो बि ॾींदा हुजनि। सो भाउ वण पोखींदा हुजो का आब हवा भली थींदी हुजे मौसम भली थींदी हुजे। दुनिया में ॾिसो ज़िलज़िला केॾा अचनि तव्हां मालिक खां पनाह असांखे मालिक पनाह में रखो हुजे। भिटाई साईं जे बेत जी त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। असां त पूरे आलम लाइ दुआ कंदा हुजूं पर भाउ मालिक जी लठ बेआवाज़ हुजे उहा जंहिंखे लॻे त पोइ इहो ॾिसो त ज़िलज़िले केॾो नुक़सानु कयो हुजे हीअं सेकंडनि में चवंदा भाउ 40 सेकंड में 30 सेकंड में 50 सेकंड में इहे वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं अची वयूं हुजनि केतिरा ई माण्हू वीचारा विया हुजनि हलिया इहो तव्हां ख़बरुनि में ॾिसो करो। सो हर वक़्तु इहो न हुजे त रुॻो माण्हू खे मां हुजे त मूं वटि हुनुरु हुजे त आउं वॾो को कमाल हुजां मूं वटि ॾोकड़ हुजे त दुनिया खां आउं सफ़ा असले ज़ोर हुजां मूंखे केरु कुझु न करे सघे। सो भाई इहो हुन मालिक खे जेसि ताईं क़बूल हुजे थिए सो माण्हू सोच ज़हनी तौरु दिली तौरु सुठी सोच रखे न त इहे ॾिसो त दुनिया में ज़िलज़िला अचनि कहिड़ियूं हालतूं थियनि पर वरी ॾिसो त हुन सां गॾु गॾु अमेरिका में गर्मी बि केॾी अची वई हुजे हाणे उते 35 36 ईअं थिए जीअं असां वटि चवंदा हुजूं भाई 50 52 खां मथे ईअं जहिड़ो 60 डिग्री वारी गर्मी जेका हुजे असांखे ॾिख ॾींदी हुजे 50 खां वधे पोइ असांजो साहु न मापंदो हुजे माण्हू ॿाहिरि न निकिरी सघंदो हुजे
पखी पखण पोइ असां वटि बि चवंदा हुजनि बा गर्मी में हुरलो हणंदो हुजी कहिड़ो लाचार हुजे गर्मी में वियो हुजी। सो हुते हाणे अमेरिका में बि गर्मी 35 ते पहुती हुजे त उते जो बा चवंदा हुजनि जानवरनि खे ॿाहिरि न कढंदा हुजो, तव्हां ॿाहिरि न निकिरंदा हुजो, घर अहिड़ा ठहियल हुजनि जो उते सदाईं थधि हुजे। हाणे उहे बि सोचींदा हुजनि ईंदड़ वक़्त में ही बा जेके मौसमी तब्दीली हुजनि हिन जे करे घरनि जा नक्शा बि हाणे उन स्टाइल जा असां ठाहियूं। सो दुनिया में ॾिसो त अजीबो ग़रीब कहिड़ियूं न कहिड़ियूं तब्दीलियूं अचनि। उहो निज़ाम जंहिं ठाहियो हुजे उहो ई न निज़ाम खे ॼाणे। साइंसदान कोशिश करे, तव्हां असां घणी कोशिश करूं पंहिंजे ॾहाप मुताबिक़ सहूर मुताबिक़ मोबिलूं ॿियूं गाॾियूं सभु कुझु ठहनि, पर साईं जेको धणी ॼाणे उहो सॼी दुनिया खे ॼाणे, उहो ई दुनिया जी हिकमत करे ॼाणींदो हुजे। सो हाणे प्रोग्राम सां गॾोगॾु महिराणे टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, अवां हुनखे सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन खे वॼाए छॾींदा हुजो, शेयर बि करे छॾींदा हुजो। हे प्रोग्राम खोड़ प्रोग्राम जेके हुजनि उहे अवां महिराण टीवी जा ॾिसी सघंदा हुजो। महिराण टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे, उते बि वञी अवां रंग ॾिसंदा हुजो, हुनखे फॉलो कंदा हुजो त पोइ सभु रंग अवां जे साम्हूं हुजनि। पोइ उते ड्रामो हुजे, पोइ उते सुबुह महिराण जा रंग हुजनि, पोइ उते ॿिया बि केतिरा ई रंग हुजनि। ही प्रोग्राम रामू राधा जा बि उते रंग हुजनि। पोइ हिकिड़ो हरमा वरी मूंखे मिलियो, चए दादा मोकल मिली हुजे न मिली हुजे, जनानी तो ते ॿरी पई हुजे तोखे मोकल। मूं चयो आहे भाउ असांजी मोकल बंदि हुजे, कहिड़ो बि जेको हुजे, गर्मी हुजे, सर्दी हुजे, सरउ हुजे, बहार हुजे, असांजे घर में मोकल बंदि हुजे। बालकनि खे उस्तादनि खे सभिनी खे मोकल मिले, पर असां बि खड़ी मथे में अहिड़ी दगड़ी हणी छॾी हुजे जो हाणे असांजी मोकल बि बंदि हुजे। बाक़ी हाणे अवां सभु इहो हाल पुछो, ॿिन खे पसंदि करो ऐं वरी शेयर बि करो, एतिरनि हज़ारनि में अवां हुनखे वेही ॾिसो। सो अवां जी मर्ज़ी हुजे, अवां असांजी ज़िंदगीअ खे ॾिसी ख़ुशि थींदा हुजो, या रामण तां खिलंदा हुजो त रामण खे मोकल न मिली, जनानी मोकल न ॾिनी हुजेसि। सो भली असांजो जो हाल हुजे उहो पेस पिरिया नाल हुजे। हाणे प्रोग्राम जी शुरूआत में अव्हांखे वरी को रंग ॾेखारींदो हुजां, उन खां पोइ वरी दुनियादारी हाल अहवाल बि ज़रूरु करूं, पर हीउ सुहिणो रंग हुजे इहो ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वरी अचूं त अञा खोड़ सारा हाल अहवाल बि करूं अव्हां सां सॼणनि सां। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीनन ईंदा हुजनि अव्हांखे पसंदि। छंछर ऐं आचर ते हीअ जेके रंग हुजनि अव्हां जे साम्हूं हुजनि, ऐं केतिरे अरसे खां केतिरनि सालनि खां अव्हां जी ख़िदमत में हाज़िर हुजूं। जेके हीअ मोकल जा ॾींहं हुजनि, छंछर ऐं आचर ते अव्हां जी ख़िदमत में असां हाज़िर थींदा हुजनि, ऐं इहे हाज़िर थी करे अव्हां जूं जेके मोहबतूं हुजनि, अव्हां जेको ॾे हुजो, परॾे हुजो, वाण हुजो, वस्ती हुजो, उते वेही हिन प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, पसंदि कंदा हुजो। अव्हां जा मिड़े वॾा वड़ हुजनि, इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि, जो एतिरो मान एतिरो प्यारु ॾींदा हुजो महिराण टीवी जे सभिनी प्रोग्रामनि खे, ऐं हिन प्रोग्राम खे एतिरो अव्हां पसंदि कंदा हुजो। केरु पसंदि कंदो हुजे? तूं इहे मुंहुं खणी अचे बीह रही न न मुंहुं खणी न बीहंदी हुजां, बाक़ी छा खणी ईंदी हुजां, छा खणी ईंदी हुजां? फरियो चवंदो हुजे, देगड़ी चवंदो हुजे, लोई चवंदो हुजे, वेलण चवंदो हुजे, जा तो चवंदो हुजे, छा खणी ईंदी हुजां? तुंहिंजो वात बि ॾोहीअ में सुलो हुजे, बसि इहो ई खोड़ हुजे। अहिड़ो चवंदी हुजां, हसर थींदो हुजे न, यादि कंदो हुजे, हसर इहो राधुल जे हरू भरू जेको हुजे न मग़ज़ में न लॻंदो हुजे, हिन खे पसंदि कंदा हुजनि। हा तूं हुजे ॿेड़ो माणक मोती मूंखे पसंदि कंदा हुजो, केरु कंदो हुजे पसंदि? हे वरी ॾिसो मूरी जेका हुजे, सुखड़ी हुजे, हीअ जेका पसंदि आई हुजे, हाणे हीअ जेका हुन में पियल हुजे, डबकड़ीअ में हुजे, मेले हीअ जेका हिन में पियल हुजे, छा में पियल हुजे? डबकड़ीअ में पई हुजे, जेको तुंहिंजो मुंहुं दमक जहिड़ो हुजे इन में पई हुजे। हे हुजे गिदड़ सिंगी जो हीअ सभिनि खे असुल पसंदि हुजे, चाहे घर में हुजे त बसि पोइ कमाल हुजे। हा ख़बर हुजे मूंखे तुंहिंजी, हाणे अहिड़ो तूं ठाहूको थी पियो हुजे। ठाहूक त असीं हुजूं शुरू खां ई। केरु चवंदो हुजे, पंहिंजे पाण खे चवण सां को फ़र्क़ु न पवंदो हुजे। जॾहिं को ज़मानो तोखे चवंदो हुजे,
को ॾेह तोखे चवंदो हुजे वाह रे वाह रावण वॾो मलूक हुजे तुंहिंजे वात न आढियल न फुटल न छा हुजे ठाहूको कहिड़े पासे खां ठाहूको हुजे तूं थोरो आढे वठंदी हुजे जेको पासो ॾेढो हुजे हुन हाणे ॾेढो हुजे सॼो मुंहुं पाण खे ॾिस हिकु जहिड़ो लॻो पियो थोरो आढे सिधो कंदी हुजे सिधो थींदो हुजे हाणे थोरो आढ करे वठंदी हुजे छा के कंदी हुजे नक खे कंदी हुजे बूथ खे कंदी हुजे चपन खे कंदी हुजे बूथ खे छा खे कंदी जा सॼो हिकु लॻो पियो हुजे जहिड़ी अन्न जी गुंदी हाणे अची ठाहे ठोक बस सीमट जी रखी हुजे 2-3 ॾींहं कढी मूंखे तूं आढींदी हुजे बस हा 2-3 ॾींहं कढी हिन त महिनत कंदी हा हा जंहिं तोखे कढियो हुजे उन हिन महिनत कई हुजे हाणे वरी रात कंदी हुजे पोइ न त जहिड़े हाल में हुजां वणा बस तूं उन हिसाब जो पंहिंजे न हिसाब मूंखे बि वणंदो त मूंखे बि हुजे पर जेको हुजे तूं वरी पंहिंजी तारीफ़ थोरी घणी कंदो हुजे मूं चओ जहिड़े स्टील जो रामू चाहींदी हुजे सटे कुटे मेड़े सेड़े ओढ़ो कंदी हुजे आढे करे सही हुजे हाणे सिधो सही हुजे हाणे तूं छा ठहंदो हुजे हाणे वरी हाणे ठहण खां चल हुजे हाणे जेको हुजे इहो ई हुजे माना हाणे रुगो सिस्टम खे हलाईंदी हाणे सिस्टम खे छा चवंदा न हुजे न हाणे ज़नानी ऐं मर्द जेका हुजनि इहे सम्झ गाॾी जा ॿ फीथा हुजनि केॾी महिल तूं धिकी केॾी महिल राधुल धिके मिड़े धिके ते हलंदा हुजे बस चवंदा जड़ी धूड़ तड़ी छाई छाड़ी त पोइ हाणे हपवंदी हुजे धूड़ तड़ छाई हाणे ॻाल्हि बि कंदी हुजे वरी ॻाल्हि जो पहिरों खुरब कढी छॾींदी हाणे कहिड़ो छा चवंदा हुजनि की कहिड़ी हाणे वेही पाण खे जेको हुजे मलींदी हुजां जहिड़ो हुजे हाणे बापू परणाए ॾिनो हुजे मथे ते हाणे रखो वेठी हुजां ॿियो छा कंदी हुजां वधीक वरी माण्हू जे मुक़दर जी बि ॻाल्हि हुजे नसीब जी बि ॻाल्हि हुजे जेको नसीब में हुजे उहो मिलो हुजे शुक्र हुजे कढ़ो तोखे अबाण गावा तो कढ़ो तूं लाटरीअ में निकिती हुजे जो मुंहिंजो भागड़ो थियो हुजे हाणे तुंहिंजी ॻाल्हि कंदी हुजां जहिड़ो अबाणनि मूंखे ॾिनो हुजे क़बूल हुजे पोइ हाणे अची चवे त तुंहिंजा वे कुला सिधा करां हे सिधा करां त पोइ 2-3 ॾींहं कढी को न हाणे छा सिधो थींदो हुजे हींअर मोकलूं लॻियूं पियूं हुजनि तूं मूंखे आढे हाणे सिधो तूं माना हिकिड़ी शइ सां थींदो हुजे तूं आढे वढे सिधो कंदी न तूं हिकिड़ी शइ सां हाणे सिधो थींदो हा कहिड़ो हथोड़ूं ईंदियूं हुजनि पोइ छिड़ियूं अचनि पोइ ट्रिकम अचनि पोइ जेको जरो बची हा हा बच्चा हुई जरा हुजूं ॿियो हाणे कहिड़ो भला तूं अञा इहो तूं जरो बचियो हुजे इहो तूं अञा जरो बचियो हुजे न त हाणे निभागा पंध कंदो हुजे मज़दूरी कंदो हुजे कुझु घटि थींदो हुजे अहिड़ो वजन बि सही न हुजे अहिड़ो बि वजन कोन हुजे दुनिया जा वजन माना घटि हुजे माण्हू जो वजन घटि हुजे घुमण में फिरण में शादी मुरादी में नचण में टुपण में कम में कार में चित कुॾण में माण्हू खे जेको हुजे सवलाई लॻे हाणे मां दोसू हुजां दोल वजे वरी शादियुनि में नचां हाणे मां को दोसू हुजां बाक़ी छा दोस्तूअ खां को घटि हुजे न पोइ हींअर बि दोल वॼंदो हुजे तूं बीहंदो ई न हुजी हा पोइ हाणे मूंखे हाणे भले नाच अचे न अचे पर हीअं जहिड़ो हीअं लूली लंगड़ीअ वारियूं टंगूं ज़रूरु हणंदो हुजे हा उहो ज़रूरु हणंदो हुजां पर तूं बि त कोई वात हणी न हर भर इहो वात अहिड़ो बि माण्हू खे न वात मूं हयो कॾहिं हुजे पोइ हाणे वात तोखे किथे लॻो हुजे ॻाल्हाईंदी हुजां निभागा ॻाल्हाईंदी हुजां माण्हू खे ॻाल्हि मुंहुं हड़ त लाज़मी करणु खपंदी हुजे न बाक़ी हाणे जड़े भरे ॾेई मोकंदो हुजे जड़े भरे ॾेई मोकंदो हुजे बिस्कुट वठी अचां तूं घर में वेहंदी हुजे त घर खे थोरो ख़्यालु ईंदो हुजे त वेठी हुजे हाणे बसि बिस्कुटनि खे छॾींदो हुजे बिस्कुट इहो वञी त पोइ वरी जेको हुजे न तुंहिंजो मोटण ई महाल हुजे बिस्कुट खाईंदी हुजां अहिड़ो जे मोर हुजे न त सुबुह सुबुह पाण बिस्कुट अॻ ई वठी त रखंदो हुजे तूं चई जसर मां उथायसि घर खां ॿाहिरि न वेंदो हुजे मोकल न ॾिनी हुजे पोइ अहिड़ो कूड़ हणंदो हुजे पेर खोड़े कूड़ हणंदो हुजे त तूं न वञ हींअर अहिड़ो बि मूंखे न वणंदो हुजे हींअर छा चयो हुजे त तूं न वठण वेंदो हुजे हा मां नंढड़ो बालक हुजां अॻियां से कुता बीठा हुजनि वाटर हुजे कंडा हुजनि मूंखे छॾींदी न हुजे कुतनि जी त तोसां पवंदी न हुजे कुतनि जी त तोसां पवई कोन छॾी छो न त मां दुकान तो वञा को नंढड़ो बालकड़ो हुजे अञा तूं पाण खे बालकड़ो सम्झी न पर सही हुजे तूं चई अञा आढण जहिड़ो हुजे सही हुजे मां अञा नंढड़ो हुजां अञा पाण खे बालक सम्झी
तूं पाण चई बेहयाई हुजे ॿियो छा हुजे अञा तूं चई रामलो उहा उहा कंदो हुजे मां वेही हुनखे साढ कंदी हुजां वाह वाह अञा हे चढ़ी वियो हुजे हाणे चढ़ी वियो हुजे वाह वाह का ओ बिस्कुट वठी अचां खाई जाईं वात हाणे खाली हाणे बस हाणे बिस्कुट वठी ईंदो हुजे केक खाईंदी हुजे केक हा तूं खाईंदो हुजे तूं खाईंदो हुजे तौश टौस हा टौस बि तूं पाणी में भिजाए खाईंदो हुजे बुख तोखे घणी हुजे लंघड़ ॿार हुई हुजे अंब खाईंदी हुजे अंब अंब त ने भागा तूं खाइण ई न ॾींदो हुजे अंब खाईंदी हुजे अंब जो त फोटू अचे न उन खे बि चटींदो हुजे अहिड़ो हुजे अंब ॾींदो हुजे ख़बर हुजे मूंखे अंब ॾींदो हुजे अंब ॾींदी हुजे अंब ॾींदो हुजे हा 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 तूं ईअं कंदो हुजे त पोइ आऊं तोखे ॿुधाईंदी हुजे न अंब ॾींदो हुजे घणा ख़बरूं अरे इहो तूं न कंदो हुजे तूं ईअं कंदो हुजे अंब जो जेका हुजे न हिते कढी ॿाहिरि राधड़ रखंदी हुजे मां चवां त अंब ॾींदो हुजां त आवाज़ न वठंदी वारो वरी कंदो हुजे तो तूंखे हूअं ज़रूरत न हुजे न खाई हुनखे ॿियो छा हुजे अंब खाराईंदो हुजे मूंखे ॿियो छा ॿोड़े खाइनि चांहि में टौस न न हो ॿियो छा हुजे ॿियो हीअं तुंहिंजो मुंहुं जहिड़ो ड्रिगो ड्रिगो जेको तुंहिंजे नक जी माप त ठहियल हुजे कोन नालो छा हुजे ॿुधाईंदी ए खारो चवंदा हुजे इहो खाई न कोन खाईंदी हुजां मूंखे ख़बर हुजे जेके तूं खाराईंदो हुजी न निभागा खीसे में ॿार हुई तुंहिंजे में हेॾो वॾो अज़ा बला वेठी हुजे बस अज़ा बला न हुजे नंढड़ी पुछड़ी वारी बला हुजे इहा जेका अज़ा बला हुजे पोइ तूं न जेको अचे पाण फकींदो हुजे न छॾींदो हुजे घर में का जरी ॾारे जी उहो बि पाण फके वञे हुजी त बोह खाराइण जड़ी ॾारे खाराइण जड़ी पर पोइ बि वरी तूं लूसण खाराइण जहिड़ो हुजे वॾो ढोर मां दुकान तां थी ईंदो हुजां छा हुजे दुकान ते वेंदो हुजे मूंखे ॾे ॾोकर पाण वठी ईंदी हुजां पंहिंजी पसंदि ते हाणे वरी इहो दुकान ते वञे वरी पंहिंजी पसंदि ते हिकिड़ी ॻाल्हि खे वठे त उनखे हीअं जेको हुजे दाल मथेड़ो हणंदो हुजे दाल मथेड़ो पोइ चांहि काढ़ींदी हुजे मथां वरी को पी माण्हू इहो को बस्कुट खाई वरी माण्हू थोरी ओघराई ॾेई वठंदो हुजे न माण्हू इहो खाई सुबुह पीती हुजे चांहि थोरी निंड मां उथो हुजे पहिरियों चांहि जो प्यालो गिड़कायो हुजे ऐं 4 टौस खाधा हुजे नी उन खां पोइ हिते अची बीठो हुजे को नेरानो मोह खणी कोन आयो हुजे पोइ वरी थोरी अखि खोले त जमाने ते नज़र पवंदी हुजे त जमानो छा जमाने ते नज़र ई नज़र हुजे हा इहा जमाने ते नज़र हुजे तॾहिं त इहो छंछर ऐं आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं असां जेको हुजे जमाने सां जेको हुजे मुखातिब हुजूं हा इहो जमानो हुजे न हा हा ॿियो छा हुजे हा जमाने ॿियो छा हुजे इन छंछर आचर तुंहिंजे न वात हण जे करे तेल सस्तो थियणो हुजे उहो बि न थियो हुजे हा हा घणो थियो हुजे हाणे कोन थियो हुजे चयो हाणे जेतिरो हुजे उहो त घटि त थियो हुजे न पहिरें खां थियो हुजे उन खां पोइ वरी चङो भलो घटि थियणो हुजे वरी थींदो हुजे मथे आचर त थी वेंदो हुजे मथे आचर त थी वेंदो हुजे हिन आचर त ख़ुशख़बरी हिन ते मिलणी हुजे अरे पोइ मथे ते मथां हींअर वरी जेको हुजे मोहरम लॻो पियो हुजे न सभु कोई कमकार में लॻो पियो हुजे पुलिस जूं नौकरियूं बि जेको हुजनि हिन में हुजनि डाटकर बि हिन में हुजनि सभु हिन ड्यूटी में लॻा पिया हुजनि हाणे मथे हफ़्ते थींदो हुजे सस्तो तुंहिंजी त वरी कहाणी पंहिंजी हुजे हा मुंहिंजी त कहाणी पंहिंजी हुजे ख़बरूं ई पंहिंजो हुजनि तुंहिंजूं हाणे ख़बरूं पढ़ाईंदो ई मुंहिंजो हुजे तुंहिंजूं ख़बरूं अहिड़ियूं हुजे जेके लिखण जहिड़ियूं बि न हुजनि हा बाक़ी तुंहिंजो ॻाल्हि हाणे किताब लिखण जहिड़ो हुजे किताब असल मुल्क खपाइण जहिड़ो हुजे हा साईं पाण खे त हर को पढ़ाईंदो हुजे चवां त लिखण जहिड़ियूं न हुजनि छो न लिखण जहिड़ो हुजनि सभु मां गई को अहिड़ो ॻाल्हाईंदी हुजां ॿियो न त छा हुजे हा ईअं ई ॻाल्हाईंदी हुजां दॿे में ठिकरूं हा दॿे में ठिकरूं छाजे लाइ दॿे में ठिकरूं हुजनि मुंहिंजो ॻाल्हूं ॾारा ॾरींदी हुजे तूं फकींदो हुजे ॾारो ॾरींदी हुजे हुजनि जेका ॻाल्हि करण ॾारो ॾरींदी हुजे पोइ बाक़ी लिखण जहिड़ियूं न हुजनि पोइ हर भर माण्हू वेठो लिखंदो हुजे पोइ तोखे कंहिं चयो हुजे मुंहिंजो किताब ठाहींदो हुजे तोखे मां मिंथ कई हुजे मेड़ कई हुजे हे आरज़ूं नारज़ूं कयूं हुजनि
के मुंहिंजो किताब लिखंदो हुजे मुल्क मुल्क मुंहिंजो किताब मशहूर थींदो हुजे वात पट बीठो हुजे बसि अजब थींदो हुजे तहजब ई कंदो हुजे तजब थींदो हुजे कहिड़ी ॻाल्हि जो थींदो हुजे इहो त माना एतिरी ॻाल्हि थी हुजे उहा बि लिखण जहिड़ी न हुजे लिखण जहिड़ी न हुजे हा छा जेको हुजे लिखण जहिड़ो न हुजे अब तव्हां इहो कलाम ॾिसंदा हुजो हा हिन मैडम खे ॻाल्हि साल खां पोइ सम्झ में ईंदी हुजे जेका ॻाल्हि करूं न वारी साल खां पोइ सम्झ में ईंदी हुजे सो एसि ताईं अवां इहो कलाम ॾिसंदा हुजो हा उन कलाम खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार हिकु दफ़ो ॿीहर भलीकार हुजे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में ऐं रामू ज़को हुजे हमेशह राधा बाबा सां गॾु हुजनि पर कचहरीअ में चवंदा हुजनि भाई ॻाल्हि अहिड़ी रखिबी हुजे जेका सभिनी खे ॻाल्हि वणे पोइ अवां बलोचिस्तान में वेठा हुजो अवां लाड़काणे में वेठा हुजो सखर में वेठा हुजो या हाणे कश्मीर में वेठा हुजो या दुनिया जे कहिड़ी कुंड कुड़छ में वेठा हुजो दबईअ में वेठा हुजो हेॾां होॾां जिते जिते अवां हुजो उते ख़ुशि हुजो या त असांजी जेका हुजे सिंध जी दिलि कराची में वेठा हुजो हैदराबाद में वेठा हुजो टंडो लहियार में वेठा हुजो टंडो मोहम्मद खान में वेठा हुजो बदीन में वेठा हुजो साकरो में वेठा हुजो ठटे में वेठा हुजो जिते जिते अवां वेठा हुजो उते अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर सिक भरियो सलाम पर वरी जे मारवीअ जो माग ॾिसूं अमरकोट हुजे भालवा हुजे पोइ भाई इहो सॼो थरपारकर हुजे एॾा जा बि वाह जा माण्हू हाणे त जेका हुजे गर्मी हुजे पोइ इन में पाणीअ जे कारण जेको भेनरूं असांजूं वञनि दिला खणी परे खां पाणी भरण जा जे ॿिया जेके हुजनि हाणे वेठो न ॾिसां त खूह में हेठि लही वञनि उते वञी खूह पाणी छॾे वञनि पोइ वरी उनखे खोटिनि काको हीअं हेठि वञे वाढ में लही वञनि काके खे लाहींदा वञनि रोशनी ॾियनि पोइ वरी काको हेठि ॾाढो वञे ठोक ठोकां पोइ वरी पाणी कीअं चढ़ी अचे माण्हू खे सफ़ा मथे हुजो अवां माण्हू वाक़ई अवां कमाल हुजो अवां जी ॾाहप कमाल हुजे हेठि खूह में वञी करे कीअं पाणी खे ॻोल्हींदा हुजो कीअं पाणी जी ॻोल्हा पाणी बि हाणे जर में हेठि हलो वञे ओतिरी वरी अव्हांखे खोटाए करे वरी पाणी खे ॻोल्हणो पवंदो हुजे अॻे बाबा हे जे नार वहनि खूह खोटिनि पोइ इहो लपो खणी हिन मथे उछलाइनि इन में माण्हूअ जी ॾाहप माण्हू जी ताक़त इहा उन में माण्हू कसींदा हुजनि अवा हिन ॿोरियूं घणियूं खयूं हुजनि हिन चक में देग खणी हुजे हिन बा खूह मां मथे कंधीअ ते लपो सिलियो हुजे ऐं वरी चवंदा हुजनि बा वाढ वॾी जेका हुजे उन ते हेठि लही वियो हुजे हथड़ बथड़ खूह में हेठि लही वियो हुजे कहिड़ियूं कहिड़ियूं न ॻाल्हियूं कंदा हुजनि कॾहिं कॾहिं नार वहनि वरी इहे शयूं ॾिसनि ट्यूबवेलूं इहे नार हणंदा हुजनि या चवंदा हुआ अकेले सिर या सॼी अॾु खणी हुजे बनो ॿधी वियो हुजे अकेले सिर जेके एतिरियूं सारियूं पोखे हुजे लापारो हुजे त चवंदा आहिनि बा अकेले सिर जो ताईं मुंहुं लाहियो हुजे वॾो मुंहुं खयो हुजेसि वॾो मुंहुं माना हितां खां वठी हेसि ताईं ॾाटे खे अकेलो हीअं वहाए 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 वो हिन सभिनी खां अॻियां अॻियां पहुचे पोइ तॾहिं हुननि खे रुपए जा भला नोट ॿ रुपए जा भला नोट 5 रुपए जा उन्हनि खे वरी वाह जा हार पाराईंदा हुजनि इहे साञा वंद हुजनि जेके इहे पंहिंजनि माण्हुनि खे ॼाणीनि सुञाणनि उनजो क़दुरु कंदा हुजनि भलो कंहिंजो जोड़ो हुजे उनखे पटको ॿधाईंदा हुजनि भलो हर काहे उनखे पटको ॿधाईंदा हुजनि भली नाड़ी कंदो हुजे कणिक जी अवा उनखे पटको ॿधाईंदा हुजनि माना तव्हां छा था सम्झो त जेको वरी उस्ताद हुजे भलो भत चाहण वारो उन उस्ताद जी वॾी ख़ातिर तव्हां कंदा वॾी इज़त कंदा हुजनि वरी जेको भलो उस्ताद हुजे शागिर्दनि खे पढ़ाए ॻोठ में त ॻोठ जा माण्हू हुनजो एॾो वॾो ख़्यालु कंदा हुजनि जो जेको फ़ैसिलो हुजे उन ते बि चवंदा हुजनि भाई उस्ताद साहिब जी राय वठंदा हुजो त उहो छा चवंदो हुजे माना एॾो मान रखंदा हुजनि
उहो राति रही पियो उते पढ़ाईंदो हुजे त मानी टिकीअ जो ख़्यालु वॾो नंढो हुनजो एतिराम कंदो हुजे त भाई हिते रहियलु हुजे उस्ताद जो ख़्यालु करणु खपंदो हुजे। हाय इहा सिंध हाणे असां ॻोल्हींदा हुजूं सच में त हाणे उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया ओ कुर्ब ॾींदा जेकी सॾे ओ कुर्ब ॾींदा जेकी सॾे प्यार कंदा जेकी सॾे। इहे कलाम बि हिन जे करे ठहिया हुजनि त उहे माण्हू जेके हुजनि उहे 6 माण्हू हुजनि उहे मथेर माण्हू हुजनि कमाल जा माण्हू हुजनि। सच पुछो त भलो फ़सुलु थिए त हली वञी मुबारकूं ॾींदा हुजनि त वाह वाह यार वाह वाह कमाल हुजे तुम्हारी वाह जी कणक थी हुजे वाह जो तुंहिंजो देरो लथो हुजे वाह जा तुंहिंजा चणा लथा हुजनि वाह जा मटर वाह जो तुंहिंजो गाहु थियो हुजे। ॿियो त ठहियो पर लूसण वारो कारो गाहु हुजे या इहो लूसण हुजे इहो बि भलो थिए चवंदासीं वाह जो लूसण हुजे इन खां इहा भरी त वठी वेंदा हुजो त सॼो माल खाई ड्रॉ कंदो हुजे बोह मिलाए ॾींदा हुजूं त एॾो मान हुजे असां वटि। वरी जे महिमान अचे त असां वटि पंहिंजा सिंधी कुकड़ हुजनि वरी उहे कोई माण्हू खे खाराईंदा हुजनि। अहिड़ी त महिमान नवाज़ी थींदी हुजे पोइ उहो महिमान बि केतिरा ॾींहं रही पोइ 2 ॾींहं 3 ॾींहं रहे पोइ हाल अहिवाल पुछंदा हुजनि। पर हिन गर्मीअ हिकिड़ो त इहो गर्मियूं ॿियो इहो हाणे जेको दुनिया जो इहो हाल हुजे महांगाईअ जो सच पुछो त असांजे सिंध जी सूंहं ई अलाए केॾांहुं करे छॾी हुजे न। हाणे हर को माण्हू परेशान हुजे जीउ दिलि ऐं जान सां त चवंदो हुजे त मुंहिंजूं ओताकूं आबाद हुजनि मूं वटि महिमान ईंदा हुजनि ऐं खाराए न खुटंदो हुजां इहो उन्हनि जो रिज़्क़ हुजे महिमान न अचनि ॾुखियो हुजे पर माण्हुनि खे हालतुनि में ॾाढो ॾुखो कयो हुजे। सो हाणे बि चवंदा आहिनि हालतुनि में कंहिं ते मयार बि न हुजे। हाणे मयार ॼण बि ज़रूरी न हुजे जे किथे आहे रुॻो दिलि सां अव्हांखे पाणी पियारीनि न त बि अव्हां चयो त ॾाढो मान रखियो हुजे त जे अव्हांखे हुनजो जो हाल हुजे पेस पिरिया नाल हुजे त बि चओ त वाह जी अॻिले इज़त कई हुजे। हाणे ताम तलबण वारो दौरु वियो हुजे हलियो भाउ हाणे ताम तलबींदा हुजो त पोइ अॻिलो कीअं बालक पढ़ाए सघंदो हुजे ज़िंदगी जो गुज़र बसर कीअं करे हुन धरतीअ ते रहे एॾा साल रहियो हुजे हुन पंहिंजो अञा अझो बि पको न कयो हुजे कची भत हुजे त कचो कोठो हुजे त छपर अञा उहो ठहियो पियो हुजे त मींहुं वसे ॿकणूं त का कुंड हेॾां वसे त का हेॾां जे माल जी करे त घर रहिजी वेंदो हुजे हेॾां करे त हेॾां रहिजी वेंदो हुजे त पोइ उन्हनि सां कहिड़ा हिसाब सजणनि जा थारियो सांग आऊं वेठी रोज़ रुआ मारवड़नि जा थारियो सांग या मारवी हुजे या छोरो आहे मारवी त जेको अबाणनि वटि बा खीर ॾिस खीर मखण ऐं उन्हनि जो ॻोठाणी जेका रहणी कहणी हुजेसि छेला लेला जेके ख़ुशि हुजनि उहे मारवाड़नि वांगुरु ईअं चहकंदा बहकंदा हुजनि उहे पेरूं पटे उते सहेलियुनि सां खेॾंदी हुजे मारूअ खे उन महल बि न वणंदा हुजनि जेको उहा ख़ुशी हुजेसि ॻोठनि में अबा वञण जी कहिड़ी न कमाल जी ख़ुशी हुजे उतां जा वण टिण आब हवा अहिड़ी कमाल जी हुजे माण्हुनि जो प्यारु अहिड़ो हुजे जो मारूअ खे जेको हुजे महल में बि उहो सुकून न मिलियो हुजे। ऐं कीअं मटिया सूमरा सो सूमर घच त आऊं हिते तुंहिंजा महल ॾिसी आऊं छा करां खथेरो ई ख़ूब मेरो ई महबूब असां मारू मन में चए त इहे मेरा सेरा मुंहिंजा जहिड़ा बि हुजनि इहे मुंहिंजा मारू हुजनि इहे मुंहिंजा हुजनि ऐं त उन्हनि खां बग़ैर जेका हुजे सुहाई न हिते ठाही न तुंहिंजे महल में मुंहिंजो कहिड़ो कमु हिकिड़ी लोई जेका आहे उहा ई खोड़ हुजे मारवनि जी मुंहिंजे लॼ लाइ मुंहिंजे पल लाइ उहा ई खोड़ हुजे। हाय हाय इहे किरदार हुजनि भिटाईअ जा इहे किरदार हुजनि सिंध जा सुहिणे भिटाईअ छा न सुहिणे नमूने जेको हुजे पंहिंजा किरदार असांजे साम्हूं खणी रखिया हुजनि। हुबुल वतनीअ जी ॻाल्हि हुजे त मारवी सॼी सिंध खे जा सिंध लाइ हीअं खयो बीठी हुजे कर त सॼ सिंध जा भले कहिड़ा बि 7 पटका पटको ॿधल हुजे त बि मारवीअ जी ॻाल्हि भिटाई मथे खे वेठो हुजे। हा भले केतिरा हुजनि भई त पढ़ त माण्हू जूं अखियूं भरिजी अचनि
वरी जे उनजी दया ॾिसूं मारूअ जी ॻाल्हि करे त चऊं त हाय हाय हुजनि त इहे मारू के अबाणा इहे मालवंद माण्हू, पर अहिड़े दौर में असीं चऊं त तालीम पिराईंदे बि असां उहो मारोड़नि जो ख़्यालु कोन रखे सघूं, असां उन्हनि खे उहा तालीम कोन ॾेई सघूं, असां उन्हनि जा जेके फसल हुजनि उहे आबाद कोन करे सघूं, उन्हनि खे पाणी बि कोन ॾेई सघूं, असां उन्हनि जा जेके ॾुख हंज हुजनि उहे बि घटाए न सघंदा आहियूं। असां माना जेके दुनिया हलाऊं, जेके सासद करूं, जेके ताक़त रखंदा हुजनि ॿिए खे ॾियण वारी, ॿिए खे सम्झण वारी, असां वटि हारी नारी हींअर ॾिसो त गिरियो कंदो हुजे, रोअंदो हुजे ज़मींदार बि त मुंहिंजी हालति न तब्दील थिए, आउं कीअं फ़सुलु पोखां, कीअं अॻिते वधां, मुंहिंजूं सारियूं न थियूं हुजनि, मुंहिंजो कमद न थियो हुजे, मूंखे अघु न मिलियो हुजे, मूंखे भाण पूरो न थियो हुजे, त जॾहिं ज़मींदार ईअं हुजे त हारीअ जी ज़िंदगी कहिड़ी तब्दील थींदी हुजे। अॻे त हारियुनि लाइ कर खणंदा हुजनि, माण्हू हिकिड़ा ॻाल्हाईंदा हुजनि, हारियुनि जी जिदोजहद अवां ॾिसो त केॾी हारियुनि लाइ जिदोजहद थी हुजे बटाई लाइ ॿीअ लाइ। हाणे ज़मींदार खे बि पाणी पूरो कोन मिले जो सारियूं पोखे को फ़सुलु पोखे को माल लाइ को पाणी हुजे। हाणे जे वरी जे ॻाल्हि करूं जेका पोएं हफ़्ते कई त हाणे कंहिंजो ढोर वञी छुड़ी कंहिंजे फ़सुल में पए त उनजा तारा अखियूं कढी छॾींदा हुजनि या टंगूं कपे छॾींदा हुजनि। अहिड़ो त अचे चवंदा हुजनि भाई इहो असां वटि इन हालतुनि हिते अचे माण्हुनि जे अकुल ऐं ज़हन खे पहुचायो हुजे, पर असांखे पंहिंजी उन सिंध खे ॾिसणु खपंदो हुजे, उन तरबियत खे, वॾनि जी तरबियत खे, उन सिंधू दरिया खे, उनजे मुंहनि जे दड़े वारनि खे, उन्हनि साञा वंदनि खे, उन्हनि खे संभालींदो केरु हुजे, ओड़ी किरत केरु कंदो। तव्हां असांखे करणु खपंदी हुजे त पंहिंजे मारोड़नि जो ख़्यालु, पंहिंजे ॻोठाणनि जो ख़्यालु, उन्हनि जे ॿचड़नि जो ख़्यालु, उन्हनि जे तालीम जो ख़्यालु, उन्हनि खे हुनरमंद बणाईंदा हुजो, ॻोठनि में वेही तालीम ॾींदा हुजो। हाणे त कंप्यूटर ॻोठ में बि हुजनि, हाणे त इहा अची वई हुजे, स्लेट जड़ी आहे जेका अची वई हुजे, हिन ते पखो बि हले, कंप्यूटर बि हले, ॻोठ में जेको सरंदी वारा हुजो किथे ॿ कंप्यूटर हणी बालकनि खे सेखारींदा हुजो, सुबुह मंझंदि शाम दुआ कंदा हुजनि, सुभाणे अॻ भरा थी पवंदा हुजनि, इहे पेरे उघाड़े बि अचे भली वेही रहंदा हुजनि, भले जहिड़ा वार हुजनि, कपिड़ा हुजनि, अची कंप्यूटर हलाईंदा हुजनि, त इहा असांखे वॾी ख़ुशी थींदी हुजे। अवां वॾा काबर हुजो, ॾाहा हुजो, सोचींदा हुजो त दुनिया में को अहिड़ो कमु करां, को अहिड़ा माण्हू मिलंदा, माण्हू दुनिया में खोड़ पिया हुजनि, अवां रुॻो इहो भलाईअ जो कमु कंदा हुजो, कंहिंखे पढ़ाईंदा हुजो, कंहिंखे हुनर सेखारींदा हुजो, कंहिंखे फ़सुलु पोखारींदा हुजो, कंहिंखे हुनर सेखारे छॾींदा हुजो, त माना ज़िंदगीअ में इहो वॾो अवां कमाल करे छॾियो हुजे। हाणे अव्हांखे वरी वठी हलंदो हुजां मारूअ देश में, मारूअ देश ॾांहुं वठी हलंदो हुजां। उस्ताद मोहम्मद यूसुफ हल लॻी ॾखण जी हीर मारू मुंहिंजा मीर, उस्ताद मोहम्मद यूसुफ बि वाह जो ॻायो हुजेसि। सच पुछो त जंहिंमें आ करे मारूअ, जीअं मारूई पंहिंजे मली रखे वेही पंहिंजे मारवड़नि खे भालवा खे सारींदी हुजे, अमरकोट में वेही उतां खां वेही ॾिसंदी हुजे, त उस्ताद मोहम्मद यूसुफ बि शुरूअ में ईअं हा कई हुजे त ईअं लूं लूं कंडारजी वेंदो हुजे। सो लॻी ॾखण जी हीर मारू मुंहिंजा मीर, आऊं हिते बंद में बंदियाणी, इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचां त अञा अव्हां सां हाल वाल ज़रूरु कंदो हुजां। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार भलीकार चवंदो हुजां अव्हांखे, अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में ऐं रामू राधा जा जेके रंग हुजनि उहे अव्हांखे ईंदा हुजनि पसंदि, पर अव्हांखे पसंदि ईंदा हुजनि त वरी अव्हां कीअं टीवी त वेही ॾिसंदा हुजो, जे अव्हां वटि लाइट न हुजे त वरी इहो चवंदा हुजो इहो प्रोग्राम रहिजी वियो त कीअं ॾिसी सघंदा हुजो। उनजे लाइ हिकिड़ो आसान कमु हुजे जेको अव्हां कयो बि हुजे, पर जेके रहिजी विया हुजनि भाइर भेनरूं दोस्त बालक, उहे महिराणे टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे,
उनखे वञी अवां सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो, शेयर करे छॾींदा हुजो, उन में वञी कमेंट लिखंदा हुजो त आपका प्रोग्राम हमने देखा, आपकी ये बात हमें अच्छी लगी और आपने यहाँ जो है राधा से यहाँ बात की, उसने आपसे बहुत झगड़ा किया। जो भी बात है, इल्म की बात है, अमन की बात है, हुनर की बात है, वो सब आप लिखा करें तो हमें भी खुशी होगी, आपको भी खुशी होगी और फिर हम भी आपके लिए दुआगो हैं, आप हमारे लिए दुआगो हैं। सुबह अवां जिते जिते हुजो उते वेही मेहरान टीवी ॾिसणु चाहींदा हुजो त फेसबुक ते बि अवां ॾिसी सघंदा हुजो। मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे, अवां उनखे फॉलो करे छॾींदा हुजो। फॉलो करे उन में जेके रंग हुजनि उहे अवां ॾिसी सघंदा हुजो। उते खोड़ सारा रंग हुजनि, अंदाज़ हुजनि, नंढा नंढा जेके हुजनि क्लिप हुजनि उहे ॾिसी सघंदा हुजो। उनखे तमामु घणो पसंदि कंदा हुजो। इन जे करे पोइ असांजी बि कोशिशि हुजे त अवां सां वधि खां वधि अहिड़ियूं ॻाल्हियूं करूं, अहिड़ियूं कचहरियूं करूं जेके सदा बहार कचहरी हुजे, हमेशह जे लाइ कचहरी जेका हुजे न, चए दादा हिते कचहरी ते वञिबो त वॾो सवादु मिलंदो हुजे। अॻे उतां कुंद ईअं थींदो हुजे त बाबा कचहरीअ ते वञिबो, हुनजे घर वेंदा हुजूं, कंहिंजे घर चवंदा बाबा मानी सादी सूद जहिड़ो बि हाल हुजनि पर वञूं त असल ॿ कंदा हुजनि। वाह जो घर में कचहरी थींदी हुजे, पोइ नंढे वॾे उते वञी वेहंदा हुजनि, कचहरियूं करे वरी पंहिंजे घर मोटी ईंदा हुजनि। जे उतां को बि ईअं हुजे दादा हुन वटि हलंदा हुजे त यार वाह जी कचहरी थींदी हुजे। पोइ कचहरी कहिड़ी, पोइ दुनियादारीअ जी कचहरी, पोइ राग जी कचहरी, पोइ मेले मलाखड़े जी कचहरी, को मल पहलवान जी कचहरी थींदी हुजे, को नंढो वॾो फ़ैसिलो हुजे पाण में करे छॾींदा हुजनि। हाणे त साईं घर में बि कोई फ़ैसिलो न करे सघंदो हुजे, चवंदा न इहो तूं ग़लति चवंदो हुजे। हा भाई इहो वरी कीअं हुजे, जेको घर जो वॾो चई छॾे उहो थी वञे, माना उहो अव्हांखे थोरी देरि लाइ ॾुखो ज़रूरु लॻे पर पोइ ॻाल्हि सम्झ में अची वञे। पर जे अव्हां न मञो त पोइ वरी सिंधीअ में चवंदा हुजनि ढींगरीअ में पटको पोइ पियो फिरंदो हुजे। पोइ घर जो वॾो हुजे, भाउ हुजे, नंढो हुजे, पोइ भाउ ॿिए जे आधार चवंदा हुजनि भाउ पंहिंजी पग ॿिए जे हथ में ॾींदा हुजो। पोइ जेको अॻिले जो हाल सो पैस पिरिया नाल, पोइ अव्हां कीअं हुजो, किथे हुजो, पोइ अव्हांजो मान रहे न रहे, अव्हां हमेशह ॾुखिया हुजो या अव्हां हमेशह हिक ॿिए जी नज़र में अव्हां किरी पवंदा हुजो। इन जे करे हिक ॿिए जा मान रखंदा हुजो, घर जो मान रखंदा हुजो, घर जे वॾे जो हिक ॿिए जो मान रखंदा हुजो। पर पोइ चवंदा भाई जिन न रखियो हुजे, पोइ जे परेशान थियण खां पछताइण खां माण्हू पोइ कहिड़ो थींदो हुजे। वक़्तु निकिरी वेंदो हुजे, पोइ अबा चवंदा वक़्तु कंहिंजो न रहंदो हुजे, पोइ जे माण्हूअ जी वाह वाह थी हुजे त वाह वाह कोन थी हुजे, पोइ चवंदा अॻिले खे अदा अहसासु थियो हुजे, पोइ चवंदा अदा इहा ॻाल्हि मूंखे पोइ सम्झे भले माफ़ु कंदो हुजे। अब हाणे जाओ न, अॻे ई माफ़ु करे छॾो हुजे, हाणे तुंहिंजी सोच एतिरी हुजे, तो वञी हाणे सोचो हुजे। सो सोच बि अहिड़ी हुजे माण्हूअ जी मुंडीअ ते टिक। माण्हू नंढा फ़ैसिला, सुठा फ़ैसिला, वक़्ती फ़ैसिला अहिड़ा करे छॾींदो हुजे जो घर राज पाड़ो ओड़ो सभु ख़ुशि हुजे। पाड़े ओड़े में माण्हू चवंदा हुजनि दादा पाड़े ओड़े जो जेको ख़्यालु रखे उहो मुड़ुसु माण्हूअ जो कमु हुजे। या वरी जेको घर जो वॾो हुजे उनजी बि साईं माण्हू वाह जी रखंदा हुजनि। घर जो वॾो हुजे, केतिरा भाती हुजनि, चवंदा वॾो वॾो हुजे। हा साईं, सो इहे बि सिंध जा माण्हू हुजनि। न त दुनिया में ॾिसो त औरतूं दुनिया जूं अहसासु ज़रूरु कंदियूं हुजनि। पोइ असां जूं औरतूं भेनरूं ॾिसो त वण में बि ॿार खे ॿधियो त लोॾो ॾे वरी वेठो कणिक जो लापारो कंदियूं हुजनि। ॿारु वण में लोॾंदो हुजे, पोइ बा वण में छो, वण में को सांड्री नथी थी सघे, का भला नथी थी सघे, को जीत नथो थी सघे। पर माण्हू त ॾिसो, माण्हू त ॾिसो, हुन मां सोचींदा हुजो, पिराईंदा हुजो त वण में बालक ॿधो पियो हुजे ऐं माउ जे वेठा गाहु कंदी हुजे, उहा वेठी पोरियो कंदी हुजे, ऐं जे वण चुंडींदी हुजनि त बि का खट पई हुजे, को कुझु हुजे, वण जे विच में बालक ॿधो पियो हुजे, अबा उते जीत ॼणो न हुजे। सिंध जा माण्हू त ॾिसंदा हुजो, महिनत कस जो कमाल त ॾिसंदा हुजो, हुनजी सोच त ॾिसंदा हुजो। मान असुल में इन ॻाल्हि जो हुजे त जीउ जोखे में विझी बि जेको अव्हां सां गॾु हुजे, अव्हां जो पोरियो करे, त उनखे बि अव्हां उन आधार ॾिसंदा हुजो त
असांजी जेका भेण हुजे न्याणी हुजे पोरियत हुजे उनजो क़दुरु करणु सिंधवासियुनि जो कमु हुजे। जंहिंखे अलाह सभु कुझु ॾिनो हुजे त रुॻो हिकु नज़र हीअं गौर सां ॾिसंदो हुजे त अहिड़ी गर्मीअ में बालक वण में ॿधो पियो हुजे, माउ वेठी गाह कंदी हुजे, माउ वेठी लाबारो कंदी हुजे, त उनजो मान बि वरी ओढ़ो रखणु खपंदो हुजे। दुनिया में बि औरतूं ईअं हुजनि जेको ॿिया मुल्क हुजनि त माउ खे बालक पुठीअ में ॿधलु हुजे, पोइ उहे महिनत कंदियूं हुजनि, बालक पुठीअ में ॿधो पियो हुजे, कांबे आंगी कांबे में हीअं बालक ॿधो पियो हुजे, उहा माउ पूरियो कंदी हुजे। इहो रुॻो हिते न हुजे पर दुनिया में बि ईअं थींदो हुजे। पर चवंदा हुजूं त असां वटि किरदार कमाल हुजनि, ऐं इन करे त भिटाई जेको हुजे हुनरमंदनि सां महिनत कस सां सभिनी सां प्यारु कंदो हुजे, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॻाईंदो हुजे। पोइ दरिया जी या उन्हनि जे उथण वेहण जूं ॻाल्हियूं जेके हुजनि, भिटाई जे रिसाले खे पढ़ो न, पोइ तव्हांखे ॻाल्हि सभु सम्झ में बि अची वेंदी हुजे। पोइ छो न मूमल जे जेका माड़ी हुजे उनजी बि ॻाल्हि करे, काक जी बि ॻाल्हि करे त तव्हांखे वणंदी हुजे। जेको कलाम वां ॿुधो वाई ॿुधो त तव्हांखे ॻाल्हि वणंदी हुजे। जे वरी चवंदा आहिनि साज़ ते सुर ते कंधु लाहे ॾींदा हुजनि त भई इहो बि हिते ई थींदो हुजे जिते मौसीक़ीअ जो कमाल हुजे, ईअं हुनरनि जो बि कमाल हुजे। सो इन जे करे हम बि जो बात करता है छंडे छाणे बात करता है अबा। असां वटि बि जीअं चवंदा हुजनि त अटे खे परण में छाणींदा हुजो न, परण जो ज़िक्र भिटाई बि कयो हुजे। सो ईअं न हुजे मुसाहिदो, चवंदा हुजनि भा मुसाहिदो करणु ज़रूरी हुजे। मुसाहिदे लाइ दुनिया जेका हुजे न भा उहा घुमणी पवंदी हुजे, दुनिया खे ॾिसणो पवंदो हुजे, माण्हुनि सां उथणु वेहणु खपंदो हुजे। तव्हां दुनिया खे घुमी ॾिसो, चवंदा घणे खाइण खां घणो ॾिठो चङो हुजे, माना अव्हांखे सम्झ हासिलु थींदी हुजे। बाक़ी अव्हां वेठा खाईंदा हुजो, मोबाइल हथ में जे टिक 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 करे ॾिसंदा हुजो, पोइ अव्हांखे न तालीम जो जेको हुजे क़दुरु हुजे, न हुनर जो क़दुरु हुजे, न मानीअ जो क़दुरु हुजे, न मल पहलवान जो क़दुरु हुजे, न उठ सवार जो क़दुरु हुजे, न घोड़े सवार जो, न डांद सवार जो हुजे, न हारीअ जो हुजे, न मज़दूर जो हुजे, न वरी जेको ट्रैक्टर ट्राली हुजे ड्राइवर हुजे उनजो हुजे, न दुकानदार जो हुजे, न वरी रेड़े खपाइण जेके शयूं खपाईंदा हुजनि नंढड़ियूं नंढड़ियूं। त हाणे सदा नंढड़ा नंढड़ा मासूम जेके बालक हुजनि न, अवा पोइ ॾिसंदा हुजो त कंहिं वटि घर में अबो न हुजे, कंहिंजी अमड़ न हुजे, पोइ उन्हनि खे खाइण लाइ न हुजे, उहे शयूं नंढड़ियूं नंढड़ियूं खणी खपाईंदा हुजनि। उहो पंहिंजे तालीम जो ख़र्चो तव्हां कंदा हुजनि, पंहिंजे ज़िंदगीअ जो वहिंवार उन मां कंदा हुजनि, उन्हनि जो क़दुरु कंदा हुजो, उन्हनि खां उहे शयूं वठंदा हुजो, उन्हनि खे उहो प्यारु ॾींदा हुजो, उन्हनि खे उन निगाह सां ॾिसंदा हुजो त जेको महिनत करे पेर उघाड़ो हुजे, सो छोला खणी खपाईंदो हुजे, मज़दूरी कंदो हुजे, उन जा ॿांह ॿेली थींदा हुजो, उनजी तालीम जो ख़्यालु कंदा हुजो, उन खां उहे वठी छॾींदा हुजो, शयूं वठंदा हुजो, उन्हनि खे उहो अहसासु ॾियारींदा हुजो त तूं यार शयूं ठाहे खपाईंदो ॾाढी भली हुजे, मूंखे ॾाढी वणी हुजे, त हे मूंखे सभु ॾींदो हुजे त मां वञी पंहिंजे कुटुंब खे खाराईंदो हुजां या दोस्तनि खे खाराईंदो हुजां, त हुनजो ॾींहुं सजायो थी पवंदो हुजे, हुनजी जेका कमाई हुजे उहा कामयाबु थी पवंदी, उहो सुभाणे पढ़ी लिखी करे कंहिं मंज़िल ते पहुचंदो हुजे त अव्हांजे लाइ दुआगो हुजे। पोइ भिटाई साईं चयो हुजे त ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह, पोइ चवनी ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे। सो उन्हनि जे पोइ अङण वञण बि खपंदो हुजे, अचण बि खपंदो हुजे, पोइ उन्हनि जूं मोहबतूं ॾिसंदा हुजो, उन्हनि जा प्यार ॾिसंदा हुजो। अव्हांखे वरी हींअर अहिड़े हिकिड़े कलाम ॾांहुं वठी हलंदा हुजूं, दुनिया दम गुज़र आहे हाय, सो इहो वाह जो गीत हुजे, साज़िया मारवी जो आवाज़ु हुजे, दुनिया दम गुज़र आहे, हिनखे ॾिसी वठंदा हुजो, उनखां पोइ वापसि अचूं त अञा खोड़ सारी कचहरी कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में लागा मैनू इश्क रांझण दा लागा है भिटाई साईं जी वाईअ सां गॾोगॾु अव्हां इहे रंग बि ॾिसंदा हुजो,
पर हे जेको रामूनाथ जो प्रोग्राम हुजे संछर या आचर ते अव्हां ॾिसो पोइ वरी कॾहिं कॾहिं अव्हां सजण बि सोचींदा हुजो त असां जो राब्तो अलाए छो न रावण सां ऐं राधा सां थी सघंदो हुजे। सो बा कॾहिं कॾहिं बि आउं चवां त भिटाई साईं जे बेत वांगी त हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं ज़िंदगी में थोरी घणी तब्दीली बि ज़रूरु हुजे त माण्हू खे ख़बर पवंदी हुजे त इहो रंग कीअं हुजे, इहो अंदाज़ कीअं हुजे। कॾहिं कॾहिं अव्हां सां राब्तो न जुड़ी सघे त अव्हांजी जेका सोच हुजे, अव्हां जेको सोचींदा हुजो, पर अव्हां हर घड़ी हर वक़्तु असांजे दिलनि में हुजो। अव्हां जूं मोहबतूं सच पुछो त हीअं सांढे रखूं हुजनि सांढे, अव्हां मोहबतूं अहिड़ियूं ॾिनियूं हुजनि, इहो फ़ोन कॉलुनि ते अहिड़ियूं कचहरियूं कयूं हुजनि, ऐं ॾींहुं राति वेही सारींदो हुजां ओ सजणनि जा सारियो सांग, आउं बि वेठो ॻाईंदो हुजां हो मारूअड़नि जा सारियो सांग, आउं वेठी रोज़ रुआं। सो अव्हां जूं फोन अव्हां जा राब्ता इन्हनि खे बि आउं ॾाढो जेको हुजे अंग्रेज़ीअ में चवनि त मिस कंदो हुजां, ऐं वरी जे पंहिंजी ॿोलीअ में चऊं त ॾाढो सारींदो हुजां, ॾाढो अव्हांखे सारींदो हुजां। अव्हां जिते जिते वेठा हुजो सच पुछो त ख़ुशि हुजो ऐं मुरकंदा हुजो, महकंदा हुजो, बहकंदा हुजो। ऐं बालक त हमेशह वरी इहो सबू सां वेही काके ऐं काकीअ जो इंतज़ारु कंदा हुजनि। बालक वेही चवंदा हुजनि त अॼु काको आयो हुजे, काके सां हाल वाल थींदो हुजे। सो हे बालक बि मुंहिंजे अखियुनि जा तारा हुजनि, इहे मिठड़ा मिठड़ा हुजनि बालक जेके हुजनि। पर बालक हींअर स्कूल खां अव्हांखे मोकल हुजे त अव्हां सुठा कम कयो ऐं वालदेन जो चवणु कंदा हुजो, वालदेन जी इज़त कंदा हुजो, सबक़ु सही तरीक़े सां पढ़ंदा हुजो, पंहिंजी जेका सिंधी ॿोली हुजे उनखे सही तरीक़े सां लिखंदा हुजो, उचारींदा हुजो। अलफ ज़बर अ, खे ज़बर ख, चाचो ईअं करे उचारींदा हुजो। या वरी चवंदा हुयो अलफ ज़बर ओ, वरी आउं चवां त वरी इहे सभु शयूं अव्हां चवंदा हुजो त इहे किथे हुजनि। सो असां त अवा नंढे हूंदे पढ़ूं त अख खे बि हिजे रवां कंदा हुजूं, वरी अंब खे बि कंदा हुजूं, वरी असीं चवंदा फे फीथे खे बि कंदा हुजूं, फे फानूसो बि हुजे, ते तारो बि हुजे, ठे ठूंठ बि हुजे, हणे वण बि हुजे। सो इहो सभु अव्हां बि पढ़ंदा हुजो त उनखे वरी उन हिसाब सां, पर इनखे सुहिणे नमूने लिखणु परियां ॼाणींदा हुजो। वरी हिसाबनि में बि अहिड़ा होशियार हुजो, मूंखां वधीक हिसाबनि में अव्हां होशियार हुजो। मूंखे हिसाब पूरो सारा अचनि, पर अव्हां हिसाब सुभाणे को वापारी थींदो हुजे, को बिज़नेसमैन थींदो हुजे, को वॾो दुकानु हलाईंदो हुजे, पोइ हिसाब कीअं कंदा हुजो, पोइ इन कंप्यूटर कैलकुलेटर खां कीअं कमु वठंदा हुजो त हेतिरो जोड़ केतिरो थियो, हीअ हेतिरे जो खंधो कीअं थियो, हिनखे सॼे खे कीअं मिलाईंदा हुजो। सुभाणे बा ज़मींदार थींदा हुजो त कीअं ॿनी जो हिसाब कंदा हुजो। इन जे करे पढ़णु लिखणु ज़रूरी हुजेव, हिसाबनि में बि वॾा होशियार हुजो, ऐं वरी पंहिंजी सिंधी ॿोली बि सुहिणे नमूने, पोइ ॿियूं ॿोलियूं बि भली पढ़जो, पोइ अंग्रेज़ीअ खे बि सुहिणे नमूने पढ़ो, पोइ कंप्यूटर बि सिखो, पोइ हुनर बि सिखो, हुनर बि जेके अचनि उहे सिखंदा वञो। हींअर बि अहिड़ा अहिड़ा हुनर अची विया हुजनि, नंढा नंढा बालक अहिड़ा कमु कनि जो मुख ॾंदे आङिरियूं अची वञनि, कंप्यूटर ते वेठा हुजनि, अहिड़ा कमु कंदा हुजनि। हे वरी हाणे हो सोशल मीडिया ते वेठा कंदा हुजनि, वरी राति जो वेहनि कंप्यूटर ते, वरी सामान वेठा दुनिया में खपाईंदा हुजनि, एॾा वॾा ॼाणू थी विया हुजनि। मूंखे हुननि बालकनि ते ॾाढी ख़ुशी थींदी हुजे त असां वटि एॾा ज़हीन ॿार हाणे थी विया हुजनि जो दुनिया सां पंहिंजो पाण खे राब्तो करे वरी शयूं विकिरो कंदा हुजनि, वरी पंहिंजी रोज़ी कंदा हुजनि, कमाईंदा हुजनि। वालदेन जा जेके ॿाह ॿेली थींदा हुजनि, सो वालदेन जी अबा वालदेन अव्हांजी तरबियत सुहिणी कंदा हुजनि, अव्हां वरी वालदेन जी इज़त कंदा हुजो, उनजी ॻाल्हि खे सम्झंदा हुजो। उहो कॾहिं दड़को बि ॾियनि त ॿुधी वठंदा हुजो, दड़को त हा ठीकु हुजे, बाबा दड़को ॾिनो हुजे, पोइ वरी ईअं न हुजे त अबा समाज जा दड़का ख़राबु हुजनि, पोइ ॿाहिरि वरी जेके दड़का मिलनि उहे ॾुखा हुजनि। इन जे करे वालदेन अव्हांजी तरबियत कनि, कॾहिं दड़को, कॾहिं छुड़ब, कॾहिं कहिड़ियूं ॿ शयूं यादि कंदा हुजो। उस्ताद ऐं वालिद अव्हांखे दड़को हुजे, उनखे दड़को न सम्झंदा हुजो, उनखे प्यारु सम्झंदा हुजो। इन्हनि ॿिनि खे हमेशह पंहिंजे ज़िंदगीअ में लिखी छॾींदा हुजो त
उस्ताद ऐं वालदेन जेके हुजनि उन्हनि जे दड़के खे करे दड़को करे न वठंदा हुजो। हा, पर उहे उस्ताद बि जेके हुजनि उहे अहसास वारा हुजनि, उहे पंहिंजे औलाद वांगुरु सम्झंदा हुजनि, पंहिंजनि शागिर्दनि खे ईअं सम्झंदा हुजनि, बहितर तालीम ॾींदा हुजनि, बहितरीनु हुनुर ॾींदा हुजनि, बहितरीनु सम्झाणी ॾींदा हुजनि, बहितरीनु तरबियत कंदा हुजनि जीअं वालदेन कंदा हुजनि। पर कॾहिं कॾहिं वालदेन बाबा समाज में अहिड़ी जेका दुनिया हुजे असां वटि ॾुखियायूं महांगायूं, उहो कॾहिं कॾहिं वालदेन बि ॿाहिरां मोटी अचनि, पोइ ततीअ ॿाहिरां तता अचनि, पोइ घर में कॾहिं कॾहिं थी वेंदो हुजे। पर वालदेन हुजनि उन्हनि सां वरी मुर्की ॻाल्हाईंदा हुजो। पोइ बालक अवां जेके हुजो न उहे हिमत करे पढ़ी लिखी वॾा अकाबर थींदा हुजा, वॾो सहूर रखण वारा थींदा हुजो। पोइ जिते जिते बि ड्यूटी करो पोइ सुभाणे ज़ाद कंदा हुजो त काके रामू असांखे हीअ ॻाल्हि ॾाढी भली चई हुजे, जेका असांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हुजे, असां हुन ते अमल करो हुजे। पोइ तव्हांखे रेवड़ियूं ऐं नकुल खाराईंदो हुजां, हीअ मोकल हुजेव न ऐं दिलि चवंदी हुजे तव्हां सभिनि वटि ईंदो हुजां, अव्हांखे रेवड़ियूं नकुल खाराए कचहरियूं करे अव्हां सां पोइ हाल अहिवाल करे वरी हेॾां मोटी अचां, पर मूंखे घर खां मोकल कोन मिलंदी हुजे। को बालक अव्हां ई पंहिंजे काकीअ खे चवंदा हुयो, चाचीअ खे चवंदा हुजो त काके रामण खे मोकल ॾे त असां सां मिली वेंदो हुजे। सो इहा कचहरी तॾहिं थींदी हुजे जॾहिं मूंखे मोकल मिलंदी हुजे। मूंखे मोकल मिलंदी हुजे या न मिलंदी हुजे, पर अव्हां जे लाइ ख़ुशियूं हर वक़्तु जेके हुजनि उहे ईअं हुजनि जारी ऐं सारी हुजनि। अव्हां जे ख़ुशीअ लाइ अव्हांखे जेको हुजे अव्हां जे मुख ते मुर्क ॾियण जे लाइ वरी हिकिड़ो अहिड़ो ई गीत भालो हुजे जेको अव्हांखे हमेशह ॿुधाईंदो हुजां। सिधी बादशाह हम बादशाह, जेॾांहुं पेर तेॾांहुं ख़ैर तक धनाधन, सिधी बादशाह हम बादशाह अव्हां सभिनी बालकनि जे नाम हुजे। इनखे अव्हां ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वरी वापसि अचां त अञा अव्हां सां खोड़ सारी कचहरी कंदो हुजां। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हिकु दफ़ो ॿीहर रामू ऐं राधा मेहरान टीवी सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि। हाणे मोकलूं हुजनि बालक जे चवंदा हुजो त अव्हांखे वरी पोइ राधुली जेका हुजे या ईंदे हुजे चकर ते अव्हां जे लाइ रेवड़ियूं नकुल इहे ॾींदो हुजां, तव्हां ताईं पुॼाईंदे हुजे। अव्हां जो जेको हुजे चॉकलेट चवंदो हुजे, चॉकलेट निपटा हींअर जा ॿार जेके हुजनि रेवड़ियूं या नकुल इहे सुञाणनि ई कोन आहिनि, ॾींदा हुजनि चवंदा हुजनि ही छा हुजे, इहो ॾींदा हुजे त पोइ अम्मी ही छा हुजे, अबू ही छा हुजे। हा हींअर बालकड़ा कोन सुञाणीनि, हींअर चॉकलेट इहे चिप्सूं इन्हनि जी ॻाल्हि कंदो हुजे। बालकनि खे ॾींदा हुजो त ख़बर पवंदी हुजे त बालक छा खाईंदा हुजनि, उन्हनि खे इहे शयूं ॾिजो। इहे उन्हनि खे वणनि ई कोन, हींअर जा ॿार वॾा फैशन वारा हुजनि। फैशन कंप्यूटर सिस्टम हुजे बाबा, कंप्यूटर सिस्टम। हा से तूं बि कंप्यूटर हुजे, हाणे तूं बि आङुरियुनि सां कमु हलंदो हुजे सॼो ॾींहुं। पोइ तूं वात छो हणी, आङुरियुनि सां कमु हलाईंदो असां त न थिया हुजूं न इहे, असां त इहे माहिर न थिया हुजूं। तूं इहे बालकनि जो हर भर पासो राधुल जे करे माना कंप्यूटर जी माहिर हुजे, कंप्यूटर हलाईंदी हुजे ऐं जेको हुजे न करतब वारा कम कंदी हुजे, पोइ त असां कहिड़ी मूंखे जेको हुजे लुंडी खाधो हुजे का शादी कंदी हुजे, करतब पोइ पंहिंजा जेको हुजे न कम कंदी हुजे, पोइ खाईंदी हुजे पीअंदी हुजे, हेॾो बेटू बगल में हणा घुमंदी हुजे, मैडम 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 न पोइ कहिड़ो कहिड़ो करतब कंदी हुजे माना तूं सम्झंदो न हुजे कंप्यूटर। हा पोइ इहे जेके हुजनि मशीनगिरियुनि जा कम हुजनि, दूरबीनियुनि वारा कम हुजनि, इहे त मूंखे न ईंदा हुजनि। पोइ उहे बि जेके ॿियनि खे मैडमुनि खे अचनि स्कूल पढ़ाइनि कंप्यूटर हलाइनि, उहे बि पंहिंजो घर या वरी जेको हुजे मास्तराणी हुजा, या वरी डॉक्टराणी हुजा, नर्स हुजा, पोइ हिते रात को तो सा मगज हणंदी हुजां।
कहिड़ो कहिड़े ट्रेशण खणंदी हुजे कहिड़ो दिमाग़ में ट्रेशण खई हुजे चाची ट्रेशण हुजे हो मुंहिंजो दिमाग़ को जेको रजो हुजे मर्द सां ॻाल्हाईंदो न हुजे मुंहिंजो दिमाग़ को रेडो हुजे छा पोइ कहिड़ो दिमाग़ वनो हुजे 5 वनो कहिड़ो? 3 वनो 4 इहो हुजे पंहिंजे मर्द सां इहो ॻाल्हाईंदे हुजे तूं मर्द त मुंहिंजो ॾिसंदा हुजे 36 लखड़ो हुजे अञा बि मथे हुजे हा घणा लख हुजे 52 लखणो हुजे 52 लख हे मोहंडो हा लखणो हुजे वेंदो लाटू 100 लखणो 100 लखणो वाड़े वाह हा के चयो हुजे 200 लखणो हुजे के तोखे चयो हुजे जमानो चवंदो हुजे हाणे तूं जमाने में को हिकिड़ो माण्हू तो मूंखे नालो ॿुधाईंदो हुजे हाणे हिते तोखे नाला न न उन माण्हू जो मूंखे नालो ॿुधाईंदो तोखे हुजे भई नाला ॿुधाईंदो हुजां जंहिं तोखे चयो हुजे न उनजो मूंखे हिकिड़े जो नालो ॿुधाईंदो सही चवंदा हुजंदा काका तूं बि शादी जल्दी कंदो हुजे या हाणे चरी मथे में लॻी हुजे हा काको शादी कंदो हुजे न हा काका न त काके खे ख़बर न हुजे शादी कंदो हुजे त पोइ छा थींदो हुजे चवंदा काका हिन चरीअ मां जान पोइ लकुण हुजे साण अॻियां सभिनी खे ख़बर हुजे त केरु गोही न कंदो हुजे कहिड़ी गोही कई हुजे घर में पिया हुजूं था पियो हुजे मन वठा हुजूं पियो हुजे कहिड़ो मारेंगो हुजे कहिड़ो तो दागी वेलण पोइ हुजे हाणे इहो ई कमु हुजे त मार को घर जो लॻा पिया हुजूं हाणे असां ईअं थी आहियूं घर जो पंहिंजे अफ़ालनि सां थियो हुजे शादीअ जे करे शादी जे करे छो थियो हुजे न भाग पंहिंजे पेरनि में हुजे न कम जो हुजे न कार जो हुजे दुश्मन सॼो ॾींहुं अनाज जो हुजे खाई 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 ने भागा न सकड़ो थी वियो डावणियूं डावणियूं हणी छॾियूं हुजे डावणियूं वॾियूं डावणियूं हई हुजनि हिनखे अहिड़ो मूंखे वणंदो हुजे डावणो हणो हुजनि हिनखे हाणे बि दुकान तो हिन छॾींदी हुजे हे डावणियूं न हुजनि पोइ छा हुजनि दुकान ते राधल पाण गॾिजी हलंदी हुजे हा से हाणे माना ए बस जेको ई तो हुजे वठी अची राधल जे मथे में हलंदो हुजे हाणे जेॾां हले मड में रामलो साहब पोयां हुजे त पटको बद ॾोकड़ ख़र्च कराईंदी हुजे ॾोकड़ हा से वाह 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 ख़बरूं पोइ पवंदियूं हुजनि ख़बरूं त हूअं ई पइजी वियूं हुजनि कहिड़ो तोखे पयूं हुजनि ख़बरूं हूअं ई पइजी न न तोखे राधल कहिड़ी तकलीफ़ ॾिनी हुजे बस कहिड़ो तोखे ॾंभ ॾिनो हुजे ॿुधाईंदो हुजे चवंदा कहिड़ी हुजनि जेको हुजे तोसां जेका हुजे हा रांदि खेॾी हुजे सॼो ॾींहुं घर में वेठी हुजां हा पंहिंजे मर्द जी हिफ़ाज़त करां खिदमत करां लोलो थिपी ॾींदी हुजां कपिड़ा धोई ॾींदी हुजां थाल में कोयलो विझी इस्त्री करे ॾींदी हुजां इन भागा मञण वारो ॾींहुं त ॼाओ ई न हुजे हा सही वॾ तूं मूंसां रांदियूं खेॾे तूं एतिरी ॾकर खेॾे मूंसां रांदियूं खेॾे तूं मूंखे रिझाई तूं हिते ॾिस मानड़ियूं खणी मूंखे हथड़े सां खाराईंदी हुजे रामला बगर हथ भगल हुजनि भगल न पर तूं अहिड़ो ॾाढो हथ भगल हुजनि ॿुधाई त तुंहिंजे हथनि में को मेहंदी लॻल हुजे तोखे लोलो खणी खाराईंदी हुजां बसि लोलो मिड़े फकींदो हुजां खाईंदो हुजां ॿियो हाणे इहो कहिड़ो लोलो पोइ हुजे छा कंदो हुजे बाक़ी कमल लोलो ॾिसंदे त हिकिड़ो पासो साड़े छॾींदी हुजे कमल अटो अहिड़ो ॻोहींदी हुजे जो वात में विझ ॼण लाई खाईंदो हुजे माण्हू अहिड़ो कूड़ ॻाल्हाईंदो हुजे हाणे इहो सुबुह सुबुह जेको हुजे गिह में इहे उफराटा ठाहे ॾींदी हुजे इन भागा खाई न मञींदो हुजे उफराटो न हुजे पोइ लाई ऐं कट कट करे खाईंदो हुजे बसि छा त थियो पोइ हुजे चाहे सां माण्हू खे कड़क उफराटो वणंदो हुजे न शौक़ हीअं वेठी हुजे उफराटो मानी सड़ी ईंदी हुजे मड मूंखे ख़बर ई न पए वेठी हुजे वरी चवंदो हुजे त वरी तूं मुंहिंजी इज़त न कर ईअं त न करो हुजे ईअं त तूं न मुंहिंजी करो इज़त न कर हा मां रात अकेली आई रोइण हुजां वारी न हुजे सोटी हथ में तूं खणी मूंखे- पाण हथ धुका हणंदी हुजे हा। जे थुड़कू पाण भरींदो हुजे रात को रोइण वारी न हुजे मां बाणे वेंदी हुजां पोइ माना माने फापले जहिड़ो बूथ न कंदो हुजे हा बसि हाणे अहिड़ो पोइ वरी इहा अचे पोइ मिस मिसां पोइ यादि पवंदी हुजे पोइ वरी मिश्किणी थी वेंदी हुजे वॾी इहा मिश्किणी के चवंदा वॾी इहा न न जेको हुजे तूं बि जेको हुजे सियाणो थी पियो हुजे हा सियाणो कहिड़ो ॿियो हुजे बाक़ी सियाणो कहिड़ो हुजे कॾहिं जेको हुजे रात थुड़कू भरूं हुजनि तूं वरी खणी जेको हुन जा गोड़ हाउ घा हुजनि रात को तो खटजंदी हुजे हे खणो इन वतंदो हुजां त कमल बुरो त हीअं इहो करणा खयो इन जे करे वतंदो हुजे इहो लेस हुजे ॿार हुई हा ते वॾो जुकाम लेस रिढ वगर नक वहतो हुजे हा ते हा बसि तूं कोन मुंहिंजो गंदी हुजे नकुड़ो जो हाणे हीअ वरी वेही बोटा कढंदो हुजे इन हा सां तूं गंदी हुजे हाणे वेही
ॻाल्हि अहिड़ियूं करे जेका लिखण जहिड़ियूं न हुजनि न लिखंदो हुजे न पोइ कंहिं तो कम में थकई हुजे कंहिं तो कम में थकई हुजे कर राधुल जूं ॻाल्हियूं लिखंदो हुजे हिन में लिखण जी कहिड़ी ॻाल्हि लिखण जहिड़ियूं न हुजनि पर ज़माने जे ॿुधण जहिड़ियूं हुजनि बसि भाई तोखे हाणे सिंधीअ में चवंदा हुजनि हाणे वेहूं कहिड़ो वरी छा हुजे हिते बसि ईअं चइजे त घड़ी सवा 80 वठंदा जेको वेंदा हुजूं पर मूं चयो हीअ कहिड़ो वरी ॻाल्हि हिकंदी हुजे वरी उथी बीहणो पवंदो हुजे वरी हा साईं मुंहिंजो ॻाल्हियुनि ते ई उथी बीहंदो हुजे जहिड़ो असेंबलीअ में तोखे बीहारियो हुजे मूं ॿियो न त छा ॿियो न त छा हुजे वीर ॿेली इहे मूंसां जेको हुजे न इहे इटकू मिटकू न कंदो हुजे ॻाल्हि कंदो हुजे सिधी थोली जेका सम्झ में ईंदी हुजे बाक़ी इटकू मिटकू न कंदो हुजे ॿारो ई जेको हुजे राधुल हीअं कयो हुजे राधुल हूअं कयो हुजे कयो छा हुजे मूं अहिड़ो कयो हुजे जेको ज़माने खे ॿुधाइण जहिड़ा कहिड़ा हुजूं त हाणे दुकान ते वञण जहिड़ा न हुजे अञा छा कयो हुजे अरे त पोइ वेंदो हुजे हक़ न मोह खणी तोखे झलियो हुजे पाण त चयो हुजे सुबुह सां न वेंदो हुजे हाणे वञा त मूंखे सभु गुनी तोखे मूं चयो हुजे तूं न वेंदो हुजे त तुंहिंजी नज़र लाहींदी हुजां राधुल टिजंदी हुजे न इन जे करे पहिरियों दफ़ो न छॾियो हुजे हाणे मूंखे सभु गुनी थींदी हुजे त हाणे ॿाहिरि कीअं वञा हा हाणे त वरी तोखे पाण खे बरो हुजे न न ॿाहिरि पैसा कीअं निकिरंदा हुजनि पहिरियों सुबुह सुबुह सां तो झलियो हुजे हाणे मूंखे सभु गुनियूं थींदियूं हुजनि हाणे हिन खां सभु कुड़ियूं थींदियूं हुजनि कर तोखे थींदियूं हुजनि त रस्ते खां ॿाहिरि वञा मता नाराज़ हुजे मता हिनखे नाराज़ करे जनानी मता 10 जो नोट ॿार खसे वेंदा हुजनि हाणे बालक हाणे मूंखां 10 जो नोट हा छो न खसींदा हुजनि चवंदा अॻे बि ॿार कड़ा 10 जो नोट खसे विया हुजनि रोईंदो रणंदो हे सुडकूं भरे राधुल मूंखां नोट खसे विया हुजनि न तो ॿारनि खाधो छॾियो सुबुह सां जानवर जो मुंहुं बि न मोटाइजे हाणे तुंहिंजी ॻाल्हि खे न मोटाईंदो इन करे ॿाहिरि न वेंदो हा पोइ न वेंदो हुजे कहिड़ो तोखे मिंथ कंदी हुजां पोइ वरी तूं ॻाल्हियूं ॿुधाईंदी हुजे त ॻाल्हियूं कंदी हुजे वेठे कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी हुजां निपटरा कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी हुजां त मूं छो मुंहिंजे मगज में सुबुह सुबुह सूर करो हुजे बतर थियो हुजे खणी मथे में यार छलींदो हुजे ॿेली चयो त हुजे त तुंहिंजे मना करण खां पोइ हाणे ॿाहिरि न वेंदो हुजां इहो ई त चओ न वेंदो हुजे न वेंदो हुजे बस इहो ई त तूं चाहींदी हुजे हा इहो ई त चाहींदी इहो ई राधुल चाहींदी हुजे छो त तूं मूंखे एॾो वणंदो हुजे जो चवंदी हुजां रामण हीअं वेठो हुजे हीअं सीसे वांगुरु जेको हुजे रामण खे ॾिसंदी हुजां इन करे सिंगार कंदी हुजां इहो मोह ॾिसंदी इन करे घर में शीशो ई न लॻाई 24 कलाक चई त सिधो सिधो रामला वेठो हुजे हा मन तूं पाण खे सीसे मिसल सम्झी माना विच में हिन शीशे खे बि बर्दाश्त न करी सुरमेदानी चवंदो हुजे सुरमेदानी ओहो तूं हाणे जेको कहिड़ो नाम सॼाए ओ रामला कहिड़ो नाम सॼाए कहिड़ो रामले खे नाव छॾींदी हुजां दुनिया जा सभु सुहिणा नाला पोइ पाराया ओ रामला पंहिंजे पाण खे चवंदो हुजे न तूं मूं त न चयो हुजे तूं चवणु चाहींदी ख़ुशि में ख़ुशि तूं ख़ुशि में ख़ुशि चवणु चाहींदी ॿिलीअ जे ख़्वाब में हमेशह सीसड़ा हुजनि तुंहिंजे ख़्वाब में हुस्न तोखे हुस्न हुजे रगो असांखे सिथड़ो हुजे हाणे हे ॾिसंदे तोखे ख़्वाब में हुजे बीठी हुजे त पोइ तूं दिलि सां चई ॾींदी हुजे कहिड़ो नाव सॼाए ओ रामला हाणे हिते ॾंद कढंदी हुजे न तोखे कहिड़ो नाव छॾींदी हुजां जेको ना इहो जेको तूं चवंदो हुजे प्यार मां रामलो चवंदी हुजे रामण चवंदी हुजे उहो त हुजे बाक़ी छा छॾींदी हुजां जेको बि चई वरी XYZ जेको बि चवंदा हुजनि मुंहिंजो मिठड़ो मुंहिंजो खटड़ो मुंहिंजो रामलो अहिड़ा कहिड़ा बि नाला खटड़ो मिठड़ो मुंहिंजो रामलो कहिड़ी तूं गिदामरी हुजे कहिड़ी अमचूर हुजे जा कहिड़ो अंब हुजे मिठड़ो हुजे कहिड़ो जैतून हुजे कहिड़ो सूफ हुजे कहिड़ो नारंगी हुजे कहिड़ी नाशपती हुजे कहिड़ो केलो हुजे छा हुजे तूं कहिड़ो फल हुजे हिन मुंद मौसम ईअं चयो मुंहिंजा मिठड़ा अंब जहिड़ा रामला ईअं चवंदी हुजे इहो मूंखे अंब पसंदि हुजनि तूं इहो चई सघंदी हुजे अंब मूं खाधो ई न हुजे बाक़ी तोखे चवंदी हुजे न साईं तूं खोखड़ियूं जेके खाली हुजनि उहे तूं खाधियूं हुजनि अंब तूं खाधो ई न हुजे अंब जा हेड़ा डीस भरे रगो पाण खाइनि
तूं अॼु इहो हीअं ठुन ठुन ताईं रसो गड़े सपर हीअं राति धुड़ के न ॾींदो हुजे एहो हुजी बुखियो तोखे बि इहो कमु कंदो हींअर ॿार जेके स्कूल जो होमवर्क न कनि न उनजे घर छॾे अचे मथो खाईंदी हुजे न उहो किताब खणी होमवर्क करण में शुरू थी वेंदा हींअर साईं उस्तादनि जी बि सख़्ती लॻी पई हुजे ॿार खे मानी यादि न हुजे होमवर्क यादि हुजे हा अहिड़ा ॿार ॾिसंदो त ख़बर पवंदी हुजे हल हल ॾेखारींदी हुजे हल ॾेखारींदी तूं हुजे उहे सुलक्षणा हुजनि साह सुको पियो हुजे उहे सुलक्षणा बालक हुजनि तो वांगुरु थोरा पढ़ंदा हुजनि लिखंदा हुजनि त मुल्क जो नालो रोशन कंदा हुजनि पंहिंजे पीउ माउ जो नालो रोशन कंदा हुजनि पर अॼुकल्ह जेको हुजे न माना ॼणे माउ सूर ॾिसई हा किथे किथे को हुजे बाक़ी न त यार हाणे इहो गाए ॿुधाईंदी हुजे त सभिनी खे ॿुधाईंदो हुजे त राधली ॻाईंदी हुजे छा ॻाईंदी हुजे कहिड़ो नाव सजाए ओ रामला मूंखे इहो ईंदो ई न हुजे कहिड़ो नाव सजाए जेको तूं चवंदो हुजी रिढ चओ बकरी चओ ॾांद चओ कहिड़ो कहिड़ो इहे सभु जानवर मुंहिंजे पसंदि जा हुजनि हा उन्हनि में तूं बि हुजी कहिड़ो तुंहिंजो नाव छॾी इहे सभु जानवर हुजनि उन्हनि में तूं बि हुजी हा सही हुजे सही हुजे कहिड़ो नाव सजाए ओ रामला कहिड़ो नाव सजाए देगड़ीअ जो पोयों पासो दुनिया जा सभु सुहिणा नाला तोते रखंदी हुजे पोए पाराया रामला कहिड़ो नाव सजाए जो वणे सरींदी हुजे हल अबा बसि दुनिया जा सभु नाला अव्हां जे नाव हुजनि अव्हां बि मूंखे हेॾा प्यारा हुजो जो कहिड़े नाव सां सरींदो हुजां सभु महिरान टीवी जा ॾिसंदड़ जेके हुजनि उन जा कहिड़ा नाव चई कहिड़ा नाव चवंदो हुजां सभई नाव अव्हां जे नाव हुजनि सो अॼो की रिहाण मां मोकिलाईंदा हुजूं कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आर्तवार सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू इरादा अवां सभिनि जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजनि पर हा वेंदे वेंदे सरमद सिंधीअ जो आवाज़ हुजे ऐं जेके पोरियत हुजनि महिनत कश जेके भेनरूं हुजनि जेके भाइर हुजनि लोली मिठड़ी लोली जंहिं सो इहो गीत अव्हांजे नज़र हुजे असांखे ॾींदा हुजो इजाज़त धणी निगहबान हुजे